नाज़रीन, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त NFC अवार्ड वापसि थियण ॾींदासीं ऐं न वरी अरिड़हीं तरमीम ते को समझौतो कयो वेंदो। कराची में शागिर्दनि जी हाज़िरी खे मॉनिटर करण लाइ डिजिटल निज़ाम सिलेक्ट जी इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह इन मंसूबे खे स्कूलनि खां पोइ कॉलेजनि में बि लागू कयो वेंदो। असांखे ॼाण हुजणु घुरिजे त ॿार केॾां था वञनि, ॿारनि जे मॉनिटरिंग जो निज़ाम हर स्कूल में हुजणु घुरिजे। वॾे वज़ीर वधीक चयो आहे त आलमी ऐं क़ौमी इदारनि जे तावन सां असां मुतासिरनि लाइ 20 लख घर ठाहे रहिया आहियूं। इहे इदारा असांखे ॿोॾि में तबाह थियल स्कूलनि जी बहाली में मदद कंदा। सरदार शाह खे हमेशह चवंदो आहियां, पैसनि जी परवाह न कर, अव्हां सुठा मनसूबा आणियो, असां अव्हां खे रक़म फराहम कंदासीं। नाज़रीन, अव्हां खे हिकु भेरो ॿीहर ही ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त NFC अवार्ड वापसि थियण न ॾींदासीं ऐं न वरी अरिड़हीं आईनी तरमीम ते को समझौतो कयो वेंदो। कराची में शागिर्दनि जी हाज़िरी खे मॉनिटर करण लाइ डिजिटल निज़ाम सिलेक्ट जी इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त इन मंसूबे खे स्कूलनि खां पोइ कॉलेजनि में बि लागू कयो वेंदो। असांखे ॼाण हुजणु घुरिजे त ॿार केॾां था वञनि, ॿारनि जी मॉनिटरिंग जो निज़ाम हर स्कूल में हुजणु घुरिजे। वॾे वज़ीर वधीक चयो आहे त आलमी ऐं क़ौमी इदारनि जे तावन सां असां मुतासिरनि लाइ 20 लख घर ठाहे रहिया आहियूं। उहे इदारा असांखे ॿोॾि में तबाह थियल स्कूलनि जी बहाली में मदद कंदा। सरदार शाह खे हमेशह चवंदो आहियां, पैसनि जी परवाह न कर, अव्हां सुठा मनसूबा आणियो, असां अव्हां खे रक़म फराहम कंदासीं।